से कुलते नहीं एक किरी जो पे भाई पे हो यार ये तो मानो ही किरी रहा है अरे यार तेरी बात लगा अच्छा वाह यार वाह पर यार चंदन साहब श्याम लाल तेजू मदर यार मॉर्निंग वॉक करने जो मजो ही पाजो हां सही है असा जो लाफ्टर क्लब ठायो ना हां उन में बीपी डायबिटीज एकदम कंट्रोल में बिल्कुल हार्ट जी प्रॉब्लम एकदम सॉल्व बिल्कुल यार इने के जो एतरो बीपी रहंदो हां यार कंट्रोल थी विस ये था ऐं हे साईं श्यामलाल हे त ॾिस यार जवान थी वियो रिटायरमेंट का पोइ अरे काट ले यार माता वरी को चक्कर खणिया यार अरे वो चक्कर भी होने अरे इन्हें पेट टीसी तो दौलत दौलत जो बिल्कुल पेट को अंदर थी वाह वाह पर यार मां हिकड़ी ॻाल्हि दा का बुधाए हिकु दफ़ो हिकु ज्ञानी है महाज्ञानी खे पुछई का पुछई चई यार हिकु ॻाल्हि ॿुधाए यार हां ये प्यार कॾहिं करणु खपे शादीअ खां पहिरीं कि शादीअ खां पोइ अच्छा त महाज्ञानी ख़बर तो छा चईसि चई यार प्यार कॾहिं बि कर पर पंहिंजी ज़ाल खे ख़बर न पवणु घुरिजे अरे जी ताजी भाभी इते रखे वई आ चाहे ताके इते ही नजर ईंदी आ ए ॾिसो भाभी अॼु उते ही रखी जाओ चाहे अचो अरे बात के नहीं है अरे छा तो मां चवां अॼु टेबल खाली आया हमेशा असां ईंदा आहियूं यार टेबल ते चांहि नाश्तो हाज़िर हूंदो आहे इन करे मां वाइड़ो थी वियो अचो वियो हाणे चाहे पियो दो अचो यार अॼु तो आराम सां वेही करे चांहि अरे इते काहे तो भाई अरे छो भला तू हर पांच जगह ते वञा में पंहिंजी जगह ते इते ख़बर नहीं ना माई आनो आया अरे छो यार हिन जगह ते छा तुंहिंजो नालो लिखियल आहे हां तुंहिंजो नालो लिखियल सलमान तो साईं पो वठंदो न के पर हिन जी ज़ाल असांजी भाभी हिन खे पहिरियों सकिंदा हलो वे यार पंहिंजी जगह ते यार हिते वे मूंखे उते पे हां ता वञो हा अच हां यार हिन खे पंहिंजी जगह ते वॾे रुमाल पंहिंजो बिल्कुल किथे विछाइणो अथई विछाए छॾिजां हा पर यार दौलत हिकु ॻाल्हि त ॿुधाए यार जॾहिं बि असां मॉर्निंग वॉक करे ईंदा आहियूं लाफ्टर क्लब मां ईंदा आहियूं तू हीअ जगह पकड़े करे हिन जगह ते चिपकी करे वेंदो आहीं इन में कहिड़ो राज आहे भाई अरे इन में भी राजा कहिड़ो राज अरे पाण जीअं थकिजी करे ईंदा आहियूं न बस हिते वेंदो आहियां हितां जीअं ई तव्हांजी भाभी एंटर थींदी आहे न अच्छा उन जो चेहरो ॾिसी करे सॼी थकान ई रही वेंदी आहे हाणे सम्झ मां त छो वेंदो आहियां हारी अची वेंदी तो कमु कयो फटाफट चांहि पियो ऐं जल्दी फुटो अरे ये ने अॼु असां हितां पुटण वारा बिल्कुलु कान आहियूं छो? हा अॼु ख़बर अथव छा आहे छा आहे? अॼु ॾाढो वॾो ॾींहुं आहे हा अरे भाई अॼु हिन जो बर्थडे अथव बर्थडे साल में बर्थडे तो मनाइंदो है बर्थडे अरे न यार बर्थडे मतलब अरे यार वरी सालगिरह हा शादी वारो बर्थडे ये चो ने शादी सालगिरह वादे में भाई वादे यार हां यार घणा साल थिया थी शादी के अरे हाणे ई त थी आहे यार अञा हाणे या कल थी थई अरे 40 साल ई त थिया आहिनि अञा बस अरे वाह यार ॿियो छा 40 साल 40 सालनि खां भाभी असांजी तव्हांखे जेले वेठी साल क्या यार गरी छो वई आहे असां यार इनके 40 मिनट कान था झेले सघूं भाभी 40 साल के वो झेले पई थी प्राइस ॾियणु खपे हां यार प्राइस ॾियणु खपे यार चांहि पियो ऐं फुटो मूंखे ॿी कोई डिमांड अॼु न रखणी अथव सम्झव अॼु शाम जो असांखे ज़ोरदार पार्टी खपे भाई हा पार्टी खपे तव्हांखे हा शाम जो छो पार्टी थियणी आहे त हाणे ई थींदी सब कुछ हाणे चांहि सां गॾु पार्टी अरे तव्हां अॼु चांहि खे विसरी वेंदव ॿियो छा विसरी वेंदो अरे तव्हांखे हिन चांहि में हा हे पकड़ो तव्हां पेज जो मज़ो ईंदो चाय हिन में मिलाए छॾे वरी कहिड़ी चांहि आहे यार अरे तव्हां हिनखे बसि चेस कयो मूंसां गॾु पोइ ॾिसो छा थो मज़ो अचे हे वठो लगे तो तू असांखे चाय में ई निपटाई अरे तव्हांखे बिल्कुलु मज़ो ईंदो हे वठो चेस कयो मूंसां गॾु
ॾियारे छॾियो अचियो मजो हाणे ना मूंखां पार्टी घुरियो त हा अरे पार्टी त वरी वठंदा तूं यार पार्टी जे लाइ त साईं त हमेशा तयार आहियूं वठंदा कोन हाणे मां कुछ न ॼाणा तव्हां ॼाणो तव्हांजी भाभी ॼाणे अरे यार भाभीअ खे भाभीअ खे कर भाई हा तव्हां सर कयोसि मां चयो सर कयोसि मुंहिंजी भाभी आहे छा हलो चङो असां की अरे भाभी ॿाहिरि अचो भाभी ॿाहिरि अचो भाभी ॿाहिरि अच भाभी ॿाहिरि अच भा अरे आ तो मूंखे न भाभी भाभी तव्हां इन चांहि खे ख़तमु कयो मां सभु थो कयां शांति सर कर अरे शांति ओ शांति ये तुझा पेटू डेरा आया अथई ए चाहे भाई ईअं न चओ अरे भाई ज़िंदगी जो नालो आहे मौज मस्ती करण ऐश करण अब अॼु त मौक़ो बि आहे यार असांजो ऐश करण जो अॼु पार्टी वठंदासीं यार हा पेटू वेटू न चओ यार हा बाकी छा चवां अरे ॿियो कुझु बि चओ यार सर करे तूं भाभी अरे शांति ओ शांति हाणे सोचता शांति अरे शांति अरे अरे ये बिल्लीअ वांगुरु सर कंदे त भाभी धूड़ ईंदई अरे असां वांगुरु शेर मुर्स थी शेर मुर्स हा असां पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे आंगूठे हेठां दबाए रखंदा आहियूं हा ईंदा छो पटकी छो मिलो यार अटे ठही जा यार यार अटैक मोबाइल जो अटैक आहे मोबाइल जो अटैक आहे अरे यार तव्हांजी भाभी जो फोन आयो अरे यार हिकु मिनट हेलो हेलो हा अरे मां हिते ई आहियां भाई सुबुह जो किथे ईंदो आहियां मां पंहिंजे दोस्त जे घर न दौलत जे घर भाजी अरे हा हा भाजी मार्केट में तो आया आलू ले लो टमाटर धनिया बुधाई आवाज बुधाई अरे भाजी वारनि जो आवाज अड़वा तो मां छा कयां हा अच्छा हा अचा तो गरम पानी अरे एतरी गर्मी पई थी लगे मां गरम सां सनान कान कंदुमि थधे सां सनान कंदुमि मां हा अरे बासण वाली तो मची कर चंगो तू ये शादी ॻाल्हाए मुंहिंजा दोस्त बि ठाहिनि रखण चङो रड़ी न कर हाणे रख हा चङो ओके अरे यार हाणे त ॻाल्हि त ॿुधाए हा आंगूठे खां केरा तूं की तुंहिंजी घरवारी अरे यार सभिनि जो वही हाल आहे यार कहानी घर घर की हा अरे यार वही हाल आहे पर यार उन्हें नहीं ते यार फोन आयो हुई त डार्लिंग डार्लिंग करे पियो ॻाल्हाए अरे उन ॾींहुं को मुंहिंजी ज़ाल जो फोन हो जा बाकी अरे उन ॾींहुं त तुंहिंजी ज़ाल सां पियो ॻाल्हायां मुझे जानो अरे यार मजाक न कर यार क्यों हां मजाक मुझे मजाक पसंद ना यार मां मजाक कान थो कयां मां सीरियस आहियां हसीने दे पोठी का अरे यार पर मुझी जाल तैयारी ये ॻाल्हाईंदी कोने छो वो तो घर को नहीं ॻाल्हाईंदी आहे अरे दड़का तोखे ॾींदी हूंदी मूंखे थोड़ी ॾींदी आहे तव्हां चांहि पे मां शांति सर हलो, वियो, वियो, ओ वियो। शांति ख़बर अथव यार ये दौलत आहे न जेको ॾाढी वॾी ॻाल्हि अथव यार हिन जी नई कंपनीअ में हिकु ऑफर आयो हुउसि कंपनी चई त असां तोखे क्वार्टर ॾींदासीं क्वार्टर हां त हे ॿिए ॾींहुं आहे न नमकीन खणी पहुची वियो अच्छा ये क्वार्टर ॾियो अरे शांति अरे छा थियो भाई या त अंदर हलो आवाज भाई आवाज ही नथी के अल्लाह शांति ॾिसो जल्दी जल्दी ॾिसो शांति आ रही हथ पैर थधा अथसि यार कई छा कहीं डॉक्टर के फोन करे थे हमारे पास में केरा पंजे डॉक्टर वही तो यार समझ में कान थो अचे पंजे पास में डॉक्टर होंगे भावना डॉक्टर होंगे हा भावना उन्हें नंबर अथई हा मां डॉक्टर ने फोन तो कयांसि भावना करे हेलो हेलो डॉक्टर भावना स्पीकिंग यस हु इज देयर प्लीज बेटा मां नारायण नरयाणी तो ॻाल्हायां के लाफ्टर क्लब वारा अंकल हा हा बेटा ओके ओके हरिओम अंकल हरिओम बेटा दरअसल हिकिड़ो ज़रूरी कमु आहे थोरो जी? जल्दी अचे ते मुंहिंजो दोस्त आहे न दौलत राम अच्छा वो जेके ग्रीन बिल्डिंग में रहंदा आहिनि हाँ जी जी उनजी वाइफ खे अलाए छा थी वियो आहे सड़ी कान थी ॾे पई ऐं साहु कान थी खणे थोरो जल्दी अचे हरी हाँ हाँ अंकल डोंट वरी मां अचां थी हा प्लीज थैंक यू अरे यार तव्हां हिते ई बीठा आहियो जल्दी डॉक्टर खे फोन कयो न यार तव्हां हिते ई बीठा आहियो धीरज डॉक्टर के फोन कयो अचे थी धीरज चिंता न कर अरे पुट अची वई तूं जल्दी हल तुंहिंजी आंटी कुछ ॻाल्हाए कोन थी पई पुट आंटी आई किथे अंदर है पुट जल्दी हल पुट हाँ तव्हां बिल्कुल भी टेंशन न कयो अंकल मां जल्दी। चयो सब ठीक थी वेंदो चिंता न कर अरे मुंहिंजा झूलण मुंहिंजी पत
आंटी ठीक है ना पुट ये ॻाल्हाए चवंदी पुट मां पुछां थो डॉक्टर छा थियो अंकल आई एम सॉरी शी इज नो मोर अरे पुट ये जाती नहीं है निहारी अरे मुझे जानती नहीं है जाने असां चाय ठाही हुई ऐं नाश्तो वाश्तो करे रखिया अंकल लगे तो अध कलाक पहले आंटी के साइलेंट अटैक आया नहीं कर तव्हांजे चाय तो कंहिं नर्सिंग होम में वठी हलोसि अंकल मां ढंग सां चेक कयो हाणे को चाड़ो कान हो अभी ता नर्सिंग होम में वठी वेंदो वो आंटी के वेंटिलेटर ते रखंदा 10 प्रकार जी जांचू लिखी दींदा हो जॾहिं सुठो खासो उन्हनि जो बिल ठही वेंदो तो हू भी हेई चईंदा वी आर सॉरी शी इज नो मोर पर तूं डॉक्टर थी करे अहिड़ी ॻाल्हि थी करे पई मां भी छा कयां अंकल अॼुकल्ह जे डॉक्टर्स मेडिकल जहिड़े नोबल प्रोफेशन खे बिज़नेस ठाहे वेठा आहिनि पंहिंजे नर्सिंग होम्स खे रुगो लुट फुर जो हिकु सेंटर्स ठाहे वेठा आहिनि हा हेॾे यू नो माण्हू असां वटि ईंदा आहिनि कि असां हुननि जे लाइ देवता आहियूं पर अॼुकल्ह जा डॉक्टर्स त हुननि जे लाइ हिकु शैतान ठही वेठो आहे यू नो लुट फुर वारो शैतान पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अञा बि कुझु डॉक्टर आहिनि पंहिंजे समाज में जेके सुठी तरह कमु था कनि ऐं निस्वार्थ कमु था कनि उन्हनि जे करे शायदि दुनिया हले वेठी अञा आई अग्री अंकल आई टोटली अग्री विद यू बट कई डॉक्टर्स अहिड़ा बि आहिनि जेके 10 प्रकार जी जांचूं लिखी ॾींदा आहिनि हू बि अननेसेसरी खैर थी सघे थो मां हाणे हलां थी हिकु मिंट बेटा पंहिंजी फीस तो वठी फीस हा मूं हिते कयो ई छा अंकल जो मां फीस वठां अरे तो तुंहिंजो प्रोफेशन आहे बेटा मञियो त ही मुंहिंजो प्रोफेशन आहे पर इंसानियत नाले जी बि त का शइ थींदी आहे गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस पर्चा नहीं ॾियां कंहिंखे हिते त चिनी जी शइ चक लथी पई आहे ॾिसां थो ख़ैर अरे साईं अरे न यार दौलत यार ये न रो यार अरे मां तो चवां थो जिंदगी जो को भरोसो कोन्हे हा जिंदगी बिल्कुल ट्रेन जहिड़ी आहे हुन ट्रेन में सभिनि जो रिजर्वेशन थियल आहे ऐं टिकट सभिनि जे खीसे में आहे रुको तारीख़ कोन विधल आहे हा ख़बर आहे छा आहे अञा थोरो ॾींहुं अॻु मुंहिंजो बि ज़ोरदार एक्सीडेंट थियो हा अरे मां वञा पियो VIP रोड ते छा त नज़ारो फर्स्ट क्लास ऐं मां जीअं वञा पियो तीअं कॉलर ट्यून बजी उठा ले मिसिस जो फोन हो खणा न खणा तव्हांजी मिसेस हा मुंहिंजी मिसेस अच्छा कमाल था कयो साईं पोइ मां चयो खणा न खणा मां चयो छॾीस यार फोन खयो वरी फोन आयो उठा ले कंहिंजो फोन हो मिसिस जो तव्हांजी ॿ मिसेस आहिनि अरे यार कमाल था कयो अरे मिसिस माण्हू हिकिड़े खे कोन थो संभाले ॿिनि खे किथे संभालींदो कमाल था कयो अच्छा अरे हुन वटि 2 मोबाइल हुआ हुनजो ई मसलो हा मां वञा पियो जी शो ज़बरदस्त एक्सीडेंट मज़ो ई अची वियो साईं एक्सीडेंट में मज़ो अरे जो अची वियो साईं ज़ोरदार एक्सीडेंट हा गाड़ी हुन पासे मोबाइल हिन पासे मां होॾे टंग हेॾे हा बिल्कुल हा वो तो साईं मूंखे वठी विया काॾे डॉक्टर वटि डॉक्टर वटि हा छो चवण लॻा साईं रॉड कजंदी 5 लख जो ख़र्चो आहे हा
बाबे के चए पियो डॉक्टर 5 लख लगंदा पैर में रॉड विझणी पवंदी बापो चई छाजो 5 लख रॉड असां वठी अचूं था तव्हां त बसि ऑपरेशन कयो डॉक्टर जो ऑपरेशन अरे साईं कहिड़ो माण्हू आहे कमाल अरे साईं मुंहिंजो ऑपरेशन अच्छा हा डॉक्टर चई बाबे खे हाँ। तव्हांजो ऑपरेशन हा अच्छा समझा हाँ कोई भरोसो कोन्हे ज़िंदगी को भरोसो कोन्हे छा सही ॻाल्हि पर तव्हां इहा स्टोरी असांखे छो पिया था ॿुधायो अरे साईं तव्हां त कमाल था कयो आया आहियो वेठा आहियो त कुझु त ॻाल्हायूं न कमाल था कयो साईं अरे मां छा ॿुधायां मूंखे त ख़बर थी हाणे ॾाढी चिंता लॻी आहे शांतीअ जी छो छाजी चिंता अलाए हुनखे पंहिंजे पुट पोट जो कुल्लो बि नसीब थींदुसि अलाए न थींदुसि छो पुट वुट अचनिसि नथा छा न काथे था अचनिसि अरे 4 साल थिया अथई ख़बर अथई 5 साल मथे थिया हूंदा को पुट को पोटो नूं अरे को कुत्तो ताईं जाए कान ईंदो अथसि घर में वीचारी इहा बि त अथसि न धीउ जी छा ॻाल्हि ॿुधाए दुबई में वेठी आहे उहा हुनखे वरी ख़बर थी न्याणो नथो अचनि ॾेसि छा करे वीचारी उहा चई ॾाढी चिंता लॻी पई आहे हिनजी अरे ख़बर अथई 2 ॾींहं न मां शाम जो मॉर्निंग वॉक ते वेंदी आहियां न शाम जो मॉर्निंग वॉक ते हा वञो त इहो ई नियम आहे ख़बर थी मूंखे मिली हुई एॾो पई यादि करे जो मूंखे बि रोअण अचे हुन सां ॻाल्हाए करे तोखे त परीहं मिली आहे न मूंखे त राति जो सुपिने में आई आहे राति जो सुपिने में आई अथई हा मीना पाण खे संभाले वठ हाणे तूं छो चवंदा आहिनि जेको वञण वारो प्राणी कंहिंखे सुपिने में ईंदो आहे न हुनखे पाण सां गॾु वठी वेंदो आहे अरे बसि कर कारी ज़बान हा अगरि मूंखे कुझु थी वियो त मुंहिंजे मुड़ुस जो छा थींदो मां वेठी आहियां न हा अरे बसि कर तूं वरी मुंहिंजे मुड़ुस खे संभालंदी छा न मतिलबु असां वेठा आहियूं अरे हाणे इहे ॻाल्हियूं छॾियो तव्हां शांति जे बारे में सोचो ख़बर अथई मुंहिंजे साम्हूं तन जे ॿारनि जी शादी थियूं शांति एतिरा हीला हवाला कई लाइफ में कॾहिं काथे पर ॿारनि खे ओज ते पहुचाई शादियूं मुंहिंजे साम्हूं थियूं पर हे वॾी नूं अहिड़ी चंडरी जो ईद ॻाल्हि ते ॻाल्हाईसि त कोई फिज़ा में ॿुधणु अचे अहिड़ो कापड़ो पाई अचो अरे नंढी त हुनखां बि चट पतो अथव रुपए लाइ भाॼियुनि वारनि सां विड़े वरी उन्हनि खे चए फ्री में सावा धाणा बि ॾेई वञो इहो त नियम अथई पिचिनू ते एडी डिंगी दस की छा बुधाए जडे अचे फॉरेन मो मायूं सा वेठी विड़े खाली सब मायूं निकरी वनन बेचारी शांति सडो कम में मूंखे त हाणे ॾाढो तो त्रास पए अलाए कुल्लो बि नसीब थींदुसि अलाए न थींदुसि पर हलो छॾियो मुंहिंजी माई मोटी वेंदी असां पढ़ाई बचर कया सही ॻाल्हि आहे मुंहिंजी नूंहं संपई आहे हलो जल्दी सां मुंहिंजी नूंहं वरी कमु न कंदी आहे छा अल्लाह हाणे हिननि सभिनी जे साम्हूं ॿुधाए छा की मुंहिंजी नूंहं छा कंदी आहे हल जल्दी सां अल्लाह मां तो किसरी में माई सा याद आयो वरी छा थियो मुझे घोट बैठो आ माई बैठी संभाले ता माई तो तुंहिंजी सुठी आहे न हां तो मुझे घोट की तो खबर आछा छा है अच्छा है भला ता हलो जल्दी हलो वीना तो सही हे तो किस सुनाने छा हां मूंखे त न सुनाने मूंखे त लगे तो यो पीतल थी न मैडम मां शीतल आहियां चुप कर अखियूं फाड़े छो तो इसे पियो हाणे अखियूं फाड़े इने करे तो सही तू न कजन ते हीअं ईंदी ड्रेसूं पाए करे त माण्हू त निहारींदा ई तोॾे हा वरी सॼो ॾींहुं भई फैशन करे हा त पोइ माण्हू त ॾिसंदा न ता त खाली मुझे फैशन ते सर पच कयो हां बि पायो न थोड़ा फैशन ते आरती करे त जे ते माण्हू संभाले ईंदो आहे पाण खे छा आहे मैडम एक मिनट हथ ॾिजो लगन न तोखे ॻाल्हि तो करी हां सौदो मारियो सौदो ये मायूं आहिनि कहिड़ा सफ़ा को छिती आहिनि भगवान बि कमाल थो करे अहिड़ी छिती मानी मथे कोन थो घुराए शांति जहिड़ी वेचारी खे घुराए वठे हा साईं मां हथ न करे घुरां पियो भई मूंखे उथण में तकलीफ़ थींदी आहे हा ये ज़मानो थी भला ये जमानो क्या साईं तव्हां हथ ॾियो हाँ हथ ॾियो ना मूंखे उथण आराम सां करी छा कयो साईं तव्हां मूंखे उथारियो आहे भगवान तव्हांखे उथारींदो हलो हरिओम अञा आयो कान्हे अच्छा आहे ना अचे कम तो लगे हेलो अच्छी हाँ साईं मां मुखी मेठाराम पियो थो ॻाल्हायां पेठाराम न साईं मेठाराम हा साईं नाले में छा रखियो आहे तव्हां त ॿुधायो न कमु छा आहे छा शववाहन कहन पहुतो आहे अरे साईं पहुची वेंदो अरे मुंहिंजा मालिक मां सम्झां थो हा डेड बॉडी सनानु पाणी
बि जल्दी जल्दी वेठा कर। अरे भाई कंहिंखे दुकान ते वञणो हूंदो, हाँ कंहिंखे कारखाने ते वञणो हूंदो, कंहिंखे ऑफिस वञणो हूंदो, मालिक थोड़ो सो हाँ अरे छा था चओ ईअं? अरे भाई हिते मां आयो आहियां, को पिकनिक मनाइण न आयो आहियां। ड्राइवर आहे, किथे पाणी पीअंदो, किथे बीड़ी छिकंदो। अरे बाबा पहुची वेंदव, महिरबानी कयो। हा रखो हाली। हा साईं, मुखी सदाई दुखी, छा ॿुधायो साईं, पद जे पाती आहे। हाणे टियों चौथो ॾींहुं साईं टंग में सूर हो, वियोसि डॉक्टर वटि। अॼु वाणी साहब ॾाढो सुठो इलाज कंदा अथव। चयोमान साईं हीअ ॻाल्हि आहे। चई साईं तव्हांजी टंग में त हमेशह सूर रहंदो ई रहंदो। पुछोमांसि साईं छो? चई साईं तव्हां मुखी आहियो न, तव्हांजी टंग कोई न कोई पियो खिचंदो। हाणे साईं ॿुधायो छा कयूं? कम आहिनि, छा कयूं? इहा आहिनि मुखियुनि जा हाल साईं, दुखी आहियूं दुखी। साईं राम, अरे यार हिते छा थो करी? साईं दौलत राम, अरे बाबा तो थोड़ी जगह त दियो न। मुखी वेह किथे? थोड़ी अरे हेठा थियो बाबा। नाराजी न बाबा, मुखी आयूं, वधीक जगह खपंदी आ। हाँ ठीक है। हाँ ॾाढा सुठा माण्हू। दौलत अरे बाबा न रो। अरे कंहिंजी मोटी आई आहे जो तुंहिंजी मोटी ईंदी? हाँ अरे घणई माण्हू रीस कंदा हूंदे ई तोसां। भाऊ जल्दी मुक, सॉरी चइण में तो अचे साईं। लुक न कर तूं। चवंदा आहिनि साईं जो फना है वना है वो फना है। ॾिसो न साईं, भोपाल टाकीज़ वेंदा आहियूं, हेठि सेफिया कॉलेज लहंदव, सिधे हथ ते वॾनि अखरनि में लिखियल अथव, हर जानदार को मौत का मजा चखना है। लिखियल अथव भाई, लिखियल अथव। हाणे अॼु भाभीअ चखियो आहे, सुभाणे हू भाऊ चखींदो, परीहं हू काको चखींदो, ऐं इन खां पोइ वरी भाई। वेठा हुजो वेठा। अरे साईं वञणो सभिनि खे आहे, को तव्हां को आब हया थोड़ी पी आया आहियो। चवणी आहे, चवणी थो चवां भाई, छा खणी आया हुआसीं, छा खणी वेंदासीं? खाली हथ आया आहियूं, खाली हथ वेंदासीं। अरे यार अचां थो। हा पहुची वियो शवाहन। हा वाधाईंदव। अब मुंहिंजो मतिलबु इहो आहे कि साईं पहुची वियो न, हाणे चिंता जी कोई ॻाल्हि त कान्हे। हा अचां थो मां बि। छा थियो? काठियूं? हाणे काठियूं घणी लॻंदियूं, इहो मुठियुनि जो कमु आहे ॿुधाइण। पर ठीकु आहे, हाणे पुछो था ॿुधायांव थो। बाबा बाटीअ जे वजन ते थींदो आहे इहो। मां बि इहो ई ॿुधो आहे। बाटीअ जो वजन घणो आहे? छा 8 किलो? 8 किलो न आहे, हाणे लकड़ी वकड़ी छा आहे? टांटा न किलिन ते ई साड़े छॾियो। अरे न साईं मजाक मां किथे थो कयां। छा 60 किलो? अरे माफ़ कजो भाई साहब, माफ़ कजो, ही नेटवर्क जी ॾाढी प्रॉब्लम आहे। BSNL जो मोबाइल आहे न, BSNL माने भीतर से नहीं लगता, बाहर से नहीं लगता, ऐं घणई दफ़ा तो भगवान से भी नहीं लगता। हाँ छॾियो आहे। अरे वरी छाजी खुसफुस पिया कयो? ॾींहों विसामी वियो आहे। अरे प्राणी लोक परलोक जी यात्रा ते निकितो आहे, तव्हां अञा ताईं सोंसा पिया। अरे किटीअ जे कोने में वञी करे माचिस ॿारे छॾियो, इहो कुझु न कंदो आहे। हा छॾियो, हाणे रखो बाबा रखो, पहुची वेंदो। हा लिस्ट ठाहे रखिजो, लिस्ट। हा साईं केॾी परेशानी आहे। अच मुखी अच। बस साईं हाणे मूंखे इहे ई कम कान्हनि पिया, ॿिए बि घणेई परवान चढ़ी विया आहिनि। साईं तव्हां थोरा सम्झू पिया लॻो, उथंदव? भला भाभी जन जे अंतिम संस्कार छा टाइम रखियो अथव? साईं वही दिक्कत आहे। हाणे हमरा जा 4 पुट जेके आहिनि उहे ॿाहिरि फॉरेन में,
अच्छा उन्हनि खे अचण में थोरो वक़्तु लॻी सघे थो। भाभी जन जो पासपोर्ट ठहियल कान हो, उते ई मोकिलाए छॾियो न। चवण ई हा पासपोर्ट हाणे कान ठहियल हो न। ठीकु। पर हाणे असांजी दिक़त इहा आहे त बॉडीअ खे तेसिताईं किथे रखूं? चिंता जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं, चिंता जी कोई ॻाल्हि कान्हे। अरे असां पंचायत जे 5-7 मुखियुनि रेफ्रिजरेटर वरितो आहे। हा डीप फ्रीजर जेको थींदो आहे न भाॼी रखण लाइ। तव्हांखे ख़ाली फोन करिणो आहे, पाण ई गाॾी ईंदी, डीप फ्रीजर रखे छॾींदी। प्राणी हुन में 2 ॾींहं 5 ॾींहं 7 ॾींहं 15 ॾींहं जेतिरा ॾींहं खपेव रखो। अरे जहिड़े माण्हूअ केतिरी बि गर्मी सठी हुजे, मरण खां पोइ त घटि में घटि साईं थोरो हवा पाणीअ में रहे। ऐं महिरबानी करे तव्हां सभई नोट करे वठिजो नंबर। अरे बाबा कॾहिं कंहिंखे किथे ज़रूरत पइजी वञे। हा ऐं चङो साईं मां हलां थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, मिटनि माइटनि जी लिस्ट आहे न उहा ठाहे रखिजो। लिस्ट छो? अरे साईं उते पढ़नी पवंदी आहे न शमशान में। शमशान में केरु तो ध्यानु ॾे मुंहिंजो नालो आयो की न आयो? कहिड़ी? सभु राम सत कंदा आहिनि, हलंदा वेंदा आहिनि। कहिड़ी ॻाल्हि था कयो साईं? अञा 3-4 ॾींहं हिकु शादीअ में ॿियो पुछड़ो करे छॾियो मूंखे। हा हिकु माण्हू चयो साईं मंडे ॾींहुं साईं मुंहिंजो मामो गुज़ारे वियो, तव्हां मुंहिंजो नालो न वरितो। केरु चयो मुंहिंजी फूफी गुज़ारे वई, मुंहिंजो नालो न वरितो। साईं हाणे सिंधी समाज जा ज्ञापन ई ॾिसो, हिकु लाइन में ज्ञापन ईंदो आहे ऐं 150 ॼणनि जा पुठियां नाला ईंदा आहिनि पुठियां। साईं पब्लिसिटी आहे। छा आहे? हा न साईं? त कोई कमकार हुजे महिरबानी करे मूंखे यादि कजो। मुखिया कम में ईंदो आहे। चङो साईं हाणे हलां थो। हा हा चङो। ऐं कमकार हुजे बिल्कुलु बिला शक फोन कजो। हा कमाल थी वियो। मूंखे हिते पंहिंजो प्रचार करणो आयो। डीप फ्रीजर वठी रखियो अथई, हा नाला लिखाए रखिया अथई। ॻाल्हि असली ॿुधे कोन थो। हा पर हाणे कयूं छा? भई दौलत तुंहिंजे ॿारनि जो आसपास में केरु आहे? कांदी केरु ठहंदो? मुंहिंजे ॿारनि खे फोन कयो। हा नंबर ॾे भला। जल्दी अचो। इन जो नंबर आहे सभिनि जो? हा मतां पहिरीं कंहिंखे कन्हैया खे चओ जल्दी ठीकु आहे जल्दी अचो। हेलो हेलो केडी डोला इज हियर? केडी डोला? हिकु मिनट भाई, हिकु मिनट। मां कन्हैयालाल सां ॻाल्हायां। हिकु मिनट भाई, हे त केडी डोला केरु आहे? अरे ओ मुंहिंजो कन्हैया ई आहे। कन्हैया जी के ऐं दौलत जी डी ऐं दौलत रमाणीअ में डोला ठही वेठो आहे। अच्छा अच्छा हिकु मिनट। हा भाई कन्हैयालाल मतिलबु केडी डोला जी। ॾिस बेटा मां तुंहिंजे पीउ जो दोस्त पियो थो ॻाल्हायां, नारायण नरियाणी। हा हा बेटा दरअसल ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो तुंहिंजी माउ जो देहावसान थी वियो आहे। मतिलबु अरे कमाल थो करी बेटा, अंतिम संस्कार कीअं थींदो तव्हांजे बिना अचण जे? तव्हां चारई पुट हिते ईंदा तॾहिं त अंतिम संस्कार थींदो न। ऐं तूं त वॾो पुटु आहीं, मुर्मी पुटु, तोखे त पिनी पाइणी आहे। अरे बेटा जेको 12 ॾींहं शुद्ध विधि विधान सां कुझु क्रियाकर्म कया वेंदा आहिनि उनखे पिनी पाइण चइबो आहे। मोकल हरीश ऐं सुरेश खे चई रखो वो उते सभु संभाले वठनि। जेका बि महिमान अचनि हुननि खे सुठी में सुठी होटल में रहाए ऐं जेको खाधे पीते जो हो वो बि वॾे में वॾी कैटरिंग में कराए। कंहिं बि शइ में कोई कोताही न बरतनि, कोई बि कंजूसी न करे। जेको बि ख़र्च ईंदो मां ॾियारे मोकिलंदुसि। आफ्टर ऑल मम्मी मुंहिंजी बि त मां हुई। ओ शट अप नॉनसेंस। छा थो ॻाल्हाईं पियो? मम्मी तुंहिंजी त मां हुई, तूं हिते अची कान थो पंहिंजो ख़र्चो ॾींदे? अरे भाई त तुंहिंजी ज़रूरत आहे, वठ पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए। पुट तूं जल्दी अच न। मम्मी
हाल है यार सुरेश के करीब फोन सुरेश के कहीं से सुरेश के करीब हेलो हेलो यस डॉक्टर सुरेश कुमार हाँ मां डॉक्टर सुरेश पे ॻाल्हायां जिस बेटा अंकल प्लीज प्लीज ॿुधो तव्हां अपॉइंटमेंट पहिरीं वठो ऐं ऑनलाइन पैसा जमा कयो उन खां पोइ मां तव्हांखे ॾिसी सघंदुसि बेटा मां पेशेंट कान आहियां मां दरअसल तुंहिंजे पीउ जो दोस्त पियो थो ॻाल्हायां ओके तव्हांखे 20% डिस्काउंट आहे अरे तूं सम्झी कान थो बेटा मूंखे हिकु तोखे दुख जी ख़बर ॿुधाइणी आहे छा थियो अरे बेटा दरअसल तुंहिंजी माउ जो अॼु देहावसान थी वियो आहे सुबुह जो डेथ थी वई आहे बेटा सॉरी अंकल प्लीज कन्वे माय कंडोलेंस टू डैड अरे कन्वे योर कंडोलेंस तूं हिते कान थो अची किथे अरे हिते इंडिया में भोपाल में आर यू मैड हाँ? मतलब तव्हां इंडिया में ॾाढी वॾी इहा प्रॉब्लम आहे केरु मरी वञे त पहिरीं गाॾी में अचिणो आहे भले टिकट मिले न मिले टीसी खे रिश्वत ॾेई पहुचणो ज़रूरु आहे अरे अंकल प्लीज तव्हां सां हुते करे वठो मां पंहिंजो हिसो ॾियारे मोकिलींदुमि बस ख़र्च हुजे त मूंखे ॿुधाइजो हा ओ बेटा शट अप गो टू हेल योर हिस्सा छा थो ॻाल्हाई पियो तूं अरे तुंहिंजे पीउ खे ॼण त तुंहिंजे पैसनि जी बुख पई आहे अरे हुन वटि भॻवान जो ॾिनल हिते सभु कुझु आहे हुनखे हिन वक़्तु खपे तव्हांजो सहारो अरे कुझु जज़्बात थींदा आहिनि कुझु भावनाऊं थींदियूं आहिनि मूंखे लॻे थो तुंहिंजी माउ कान मुई आहे तव्हांजी आत्मा तव्हांजा संस्कार इहे सभु मरी चुका आहिनि नालायक रख हाणे कोन तव्हां सां रखे सघो था नालायक माण्हू आहे अब हे मना करे छॾी चई मां पंहिंजो हिसो थो मोकिलियां अरे इहे ॻाल्हि थींदी आहे हे अॼुकल्ह ज़माने जा हाल आहिनि मां त यार कंहिंसां हाणे ॻाल्हाइण कान थो चाहियां छोकिरनि सां न पर ॻाल्हाइणो त पवंदो कंहिंसां ॻाल्हाइसि अब चङो हरीश खे फोन मां लॻायसि करिणो त पवंदो लॻायसि लॻायसि चलो वाकई में नालायक छोकिरा आहिनि ॿाहिरि वञण खां पोइ बिल्कुलु हेलो हेलो या हैरी इज हियर हु इज देयर हैरी तुंहिंजी मां वई आहे मरी भोपाल में ॻाल्हाए रहिया आहियां तुंहिंजे पीउ जो दोस्त आर यू मैड व्हाट आर यू टॉकिंग अबाउट व्हाट यू टॉकिंग अबाउट सिंधी ॻाल्हाइण कोन थी अचई छा यार तूं ॻाल्हाईंदे यार हेलो हरीश बेटा यस बेटा मां तुंहिंजे फादर जो दोस्त आहियां हा हा बेटा दरअसल ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो तुंहिंजी माउ जो डेथ थी वई आहे हा हा ही इज़ नो मोर शी इज़ नो मोर एक्चुअली छा करिणो अरे बेटा तोखे अचिणो आहे हिते अरे कहिड़ी तो ॻाल्हि करी बेटा बिज़नेस छॾे करे तूं हिकु ॿ ॾींहं नथो अची सघीं हिते अरे बेटा पैसनि जी ज़रूरत कान्हे का तोखे अचिणो आहे हिते ओह शट अप नॉनसेंस रख हाणे फोन मैंने जो वो ही हाल आया उन्होंने कहा हे कान तो अच्छे छोकरी देख लगा कमल का लगा हिकिड़ो छोकिरो ॿियो बि अथसि न हेलो हेलो कमल बेटा हाँ हेलो हाँ अरे ॾिस बेटा मां तुंहिंजे पीउ जो दोस्त आहियां हा हा अरे बेटा दरअसल ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो तुंहिंजी माउ जी हा तुंहिंजी माउ एक्सपायर थी वई आहे बेटा हा छा तूं अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अरे मां बेटा हेलो हेलो फोन हा कटे छॾी हे हाल आहिनि अॼुकल्ह जे ज़माने जे छोकिरनि जा हाणे हिकु छोकिरी अथसि हा उनखे कयुसि हा भाई हुनखे बि ट्राई करणो हुनखे बि ट्राई करणो हेलो हेलो निर्मला कोन्हे को जवाब का अचण लाइ तयारु कान्हे केरु ॾाढो ॾाढो अनलकी आहे पंहिंजे पोइ छा कयूं हाणे हूअं लकी आहे पर हिन ॻाल्हि में ॾाढो अनलकी आहे पर हाणे इहे ॿार कान ईंदसि त कांधी कीअं कंदो कांधी किराए जा कांधी करणा पवंदा किराए जा कांधी कीअं भाई आसपास में को माण्हू ॾिसूं सोचां थो यार ॾिसणो पवंदो न मूंखे मूंखे मुखीअ खे सॾु करे उहो कढो कराईंदो ॾिसूं था हा हा मुखीअ करे हा हा मूंखे अब यार 3 ॿार आहिनि यार 3 छोकिरा हिकु छोकिरी 3 मकान 3 दुकान 3 प्लाट छा लाइ वठी रखिया आहिनि मां इन्हनि करे ही बि माणिया हू बि माणिया दिलि घुरे छा छा न थी सिज लाहियां तारा लाहियां पर चढ़ी जॾहिं किरी फटिजी पवां यादि तोखे थो कयां यादि तोखे थो
जिंदगी जी राह में डोरी जगह तकजी पवा याद तो के तो क्या याद तो के तो हाँ यार श्याम लाल तेजू सही तो चए यार बिल्कुल मां भी पंहिंजे ॿारनि लाइ केतिरा सुपना ॾिसंदा आहिनि हाणे पाण रातूं जागी करे ॿार खे सुख जी निंड ॾींदा आहिनि पाण बुखूं सही करे ॿार जो पेट भरींदा आहिनि ऐं इहे ॿार अॼु ॾाढो सिलो था ॾियनि पंहिंजे माउ पीउ खे ख़बर अथई हिन दौलत में भाभीअ छा छा न कयो पंहिंजे ॿारनि लाइ अरे भाभी वीचारी जॾहिं हे छोकिरा बीमार हूंदो आहे त दर दर टिकाणा मंदिर मस्जिद सभु भेटींदी हुई त मुंहिंजो ॿार सुखियो रहे स्वस्थ रहे ऐं हे ॿार अफ़सोस आहे मूंखे त अञा बि यादि आहे यार जॾहिं भाभीअ वॾा थी करे असांजी सेवा कंदो अरे छो न कंदा मुंहिंजो सुरेश त डॉक्टर ठहंदो हाँ, मुंहिंजी बेटा। सेवा कंदो हा न पापा मैं बड़े होकर डॉक्टर ठहूंगा और अपना मम्मी की सेवा अरे अरे वाह वाह हाणे खीर प्यार तो करेंगे डॉक्टर साहब अरे तू भी हट मां अच्छा मतलब अधु मां पिया अधु मुंहिंजो सुरेश पींदो जल्दी पी जल्दी पी जल्दी पी कनो फॉरेन असाइनमेंट ते वञे पियो ओॾी महिल केॾो न ख़ुशि हुआ भई ज़ाल मुड़ुस मूंखे अञा ताईं उहो ॾींहुं यादि आहे डोली 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 फटाफट तैयार थी वञ टैक्सी अची वई तैयार आया अरे मम्मी पापा तव्हां कमाल था कयो ईअं वेठा फटाफट फटाफट तैयार थियो तव्हां मूंखे एयरपोर्ट छॾण हलंदा हा अरे असां छा ली कंदासीं हां हां पुट हुते पोइ असांखे अंदरि अचण थोड़ी न तूं वञ पुट न तव्हां जेसिताईं मूंखे एयरपोर्ट छॾण कोन वेंदा तेसिताईं मां कोन वेंदुमि ऐं लॉन्च में वञी करे सभिनि खे चवंदुमि कि हे आहे मुंहिंजा माउ पीउ हिन मुंहिंजे लाइ छा न कयो हर जेको कुझु आहियां मां सभु हिननि जी बदौलत आहे न मम्मी तूं मूंखे छॾण पुट तूं वञजे कुंवार तूं सम्झे जेसिताईं आंगुर पकड़े हलंदो माउ पीउ जो हलो हाणे उते केतिरे परेशान था कयो हा हा कुंवार हिते गॾिजी वठो उते गॾिजी वठो ॻाल्हि त हिकिड़ी आहे न हा हा कुंवार सही थी चए जल्दी कयो देरि थी थिए हा जल्दी तैयारी कर हिकु सिंगापुर पे तो करे हिकु मिनट हा
अरे हाँ यार बस आज निकलणो रहा हाँ याद है तोखे 6 महीना अॻु जॾहिं मां सिंगापुर घुमण आयुमि ऐं तो मूंखे सिंगापुर घुमायो छा त शहर हो सिंगापुर यार स्वर्ग हो यार स्वर्ग वॾा वॾा ओवर ब्रिज वॾा वॾा चकाचौंध रोशनी साफ़ सफ़ाई ऐं तॾहिं मां डिसाइड कयो कि न सिंगापुर मूंखे अचिणो आहे ॾिस अॼु उहो ॾींहुं अची वियो हा हाँ बस निकलण वारो आहियां सिंगापुर स्वर्ग Yes, Singapore, I am coming. I am now. We are coming. Yes, we are coming. Yes. ये छाती में आजकल जी औलाद खे हिनन के सिंगापुर में सुर्ग तो दिखा में पियो अरे चवंदा आहिनि पीउ मां जे पेरनि में सुर्ग हूंदो पर छाती में आजकल जी औलाद खे हिनन के विदेशनि में सुर्ग तो दिखा में शांति छा हिन ॾींहं लाइ ॿार ॼणियासीं जॾहिं असांखे हुनजी एॾी ज़रूरत आहे तॾहिं छॾे न वञनि असांखे शांति मूंखे तुंहिंजी चिंता आहे तुंहिंजी देखभाल केरु कंदो मां मुंहिंजी देखभाल कजो मां तव्हांजी कंदसि पर शांति पर कुझु न असां त सपनो ॾिठो हुयो कि असांजा ॿार हिकु मुक़ाम हासिल कनि ऐं ॿुधो मुंहिंजो कन्हैया कुझु वधीक ई सोचींदो आहे टेंशन में रहंदो आहे उनखे ख़ुशी ख़ुशी विदा कजो न त पतो पियो मुंहिंजो छोकिरो हितां वियो हुते टेंशन कंदो हींअर तयारी थी वई आहे प्लीज़ हुनखे ख़ुशी ख़ुशी विदा कजो प्लीज़ सब हल्या व्या जिन सां मां दिल लगाई हिक हिक थी सब हल्या व्या जिन सां मां दिल लगाई के मुहिब मौत मारिया के मुहिब मौत मारिया किन जरे कई जुदाई हिक हिक थी सब ड्रामा शुरू करे छे मां पाण रोअण ही फटाफट निपटाए न देर थी वई है फ्लाइट छुटी आई पुटड़ा वनी तो ना अचाऊं था वापस बस एयरपोर्ट ताईं वनी वापस आ जाऊं हवाई जहाज बेसी पर पुट वापस कॾहिं ईंदे अगर ईअं ई ॻाल्हाईंदा रहियो त बस वञी करे वापस ईंदासीं फ्लाइट कोन मिलंदी असांखे प्लीज हाँ बाबा समझने लगा पर पुट हिक ॻाल्हि जो ध्यानु रखिजा शांति तव्हां बिना न रही सघंदी इन सां रोज़ फोन ते ज़रूरु ॻाल्हाईंदा हाँ बाबा हुननि खे हुते कोई कमु कोन्हे सुबुह शाम बस फोन ते ई ॻाल्हाईंदा रहंदा ठीक है सभी हाँ मम्मी तू चिंता न कर मां रोज तो सां ॻाल्हाईंदुमि हाँ मूंखे त लॻे थो कि तव्हांखे एतिरी तरक़ी मिली आहे एतिरो वॾो जॉब मिलियो आहे सिंगापुर में इहो अमा बाबा खे ॾिठो नथो वञे हिननि खे दुख थो थिए हिन ॻाल्हि जो बस कर दुनिया में अहिड़ो कहिड़ो माउ पीउ न हूंदो जेको पंहिंजी औलाद में ख़ुशीअ में ख़ुशि न हूंदो हाँ मूंखे दिल में दर्द ज़रूर है कि मुझे जिगर जो टुकड़ो अॼु फॉरेन वञी रहियो आहे मूंखां परे वञी रहियो आहे पर ॿिए पासे ख़ुशी में आहे कि हू तरक़ी थो करे दुनिया में हर माउ पीउ पंहिंजे औलाद लाइ सपनो ॾिसंदो आहे हुन जो औलाद वॾो मुक़ाम हासिल करे ऐं हुन लाइ हू ॾींहुं राति महिनत कंदो आहे ॼमण खां वठी घोड़ीअ ते चढ़ण लाइ हिन जे लाइ सपना ॾिसंदो आहे जेसि ताईं हुनजा सपना पूरा न थियनि तेसि ताईं शायदि कोई बि माउ पीउ चैन जी निंड न सुम्हंदो आहे ऐं तूं चई थी कि असां ख़ुशि न आहियूं हा पुट
वनी मुके फोन जरूर कजे छोटे कर मत तुझे बगैर कुछ ही न रह सकत अगर तू मुझसे न कर रही है ना तो मुके रात की नींद भी नहीं दी मुका रोटी जो गिरा बैठ खा ले तो चुप तो कहते तुझे प्लेन निकले तो वन सिंगापुर असाइनमेंट ते वियो उन ॾींहुं दौलत ऐं भाभी ॾाढो ख़ुशि हुआ अंदरि कसक ज़रूरु हुन दिलि में पर इन ख़ुशीअ जे मौक़े ते असांजे लाइ हिकु ज़ोरदार शानदार पार्टी जो आयोजन कई उहा पार्टी अॼु तोणी मूंखे यादि आहे उहा शानदार पार्टी अरे शांति तू जल्दी कर बाहर काढे गया तो खबर कोनी बाकी तुमजा दोस्त के जल्दी जाए अरे खबर आवने की ताजा दोस्त है छनाई तो जल्दी ताजा जो सामान लिखा कन वठण में ये बाहर भी ना डाडो धंधा कर अरे कौन कम कर जल्दी प्लेट में लगा तुझे पापा या दोस्त है छन और पुट तो भाजा के उड़ी मम्मी का कौन करे वो पकोड़ा खाए दे तू मिर्च वाला अरे तेरी जान नहीं मिर्च लगी भैया इन्हें के इला के ध्यान चल मत तो मिर्च एक कपड़ा खाना जल्दी जल्दी मैंने खा लिया और मम्मी लाल मिर्च हो जाना पे हां भाई हां अरे मुझे दोस्त तक आते रह जिया पार्टी अपनी पार्टी वाह दौलत हाण त तुंहिंजी पंजे ई आङुरूं घीअ में ऐं सर कढ़ाईअ में अथई भाई भाभी तव्हांखे वाधायूं घणेई घणेई पर दौलत हिकु ॻाल्हि ॿुधाए यार तो पंहिंजे सभिनि छोकिरनि खे ॿाहिरि मोकिले छॾियो यार हा फॉरेन में मुंहिंजे त हिकु छोकिरे जो पासपोर्ट कान ठहियो आहे अरे थोड़ा डॉक्टर भी खर्च कर पासपोर्ट को फ्री में ठानो आजा अच्छा डॉक्टर खर्च पासपोर्ट भी तो जरूरी हूंदो पासपोर्ट ठाराइणो पवंदो भाभी भाई हाणे त मज़ा थी विया कार बंगला ऐशो आराम वाह 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 अरे भैया है कार है बंगला है ऐश आराम सब हिते ही रजी वेंदो बस खणी छावे दासी पाण सां नेकी 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 वाह 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 भाई भाभी त ॾाढी वॾी दार्शनिक थी वई आहे यार अरे आए संगीत उजाणी दिया अरे पर दौलत कहिड़े बाबा वटि वेंदी आहे भाई अरे मुंहिंजे हूंदे हिन खे कहिड़े बाबा जी ज़रूरत पवण लॻी अच्छा दौलत बाबा दौलत बाबा जिंदाबाद पर भाई भाभी वो गीत ॾाढो सुठो गाईंदी आहे हां शांति वही पंहिंजो वारो गीत अॼु का मौक़ो बि आहे करण में हां ॿियो सब ॿियो एकदम शांति पर एक शर्त ते ता सभई मूंखे साथ ॾींदा वेहो हां स्टार्ट हां अचो वेहो वेहो असांजे बीठा वेहो न साण आंदो कुछ न खणी वेंदासी न साण आंदो कुछ न खणी वेंदासी अकेला आया हूं अकेला वेंदासी अकेला वेंदासी न साण आंदो कुछ न खणी वेंदासी न साण आंदो कुछ न खणी वेंदासी अकेला आया हूं अकेला वेंदासी अकेला वेंदासी ही दुनिया जो मिलो अजब अलबेलो ही दुनिया जो मिलो अजब अलबेलो जेतिरी रंग रौनक आ ओतिरो अकेलो
रंग रौनक छॾे हीअ रंग रौनक हिते ई वेंदासीं छॾे हीअ रंग रौनक हिते ई वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं हे चैनियन जो चुटको आहे चौबन जवानी हे चैनियन जो चुटको आहे चौबन जवानी न रहंदी जिंदगी ये दुनिया फानी न रहंदी जिंदगी ये दुनिया फानी छॾे हीअ धन दौलत छॾे हीअ धन दौलत हिते ई वेंदासीं छॾे हीअ धन दौलत हिते ई वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं न साणंदो कुझु न खणी वेंदासीं न साणंदो कुझु न खणी वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं आयासीं बंदि मुट्ठी वेंदासीं खोले बाहूं आयासीं बंदि मुट्ठी वेंदासीं खोले बाहूं हिते ई सभु लॻियो ही दुनिया जूं राहूं हिते ई सभु लॻियो ही दुनिया जूं राहूं पीरन फ़क़ीरन जिया असीं बि वेंदासीं पीरन फ़क़ीरन जिया असीं बि वेंदासीं अकेला आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं आले पाले में सब माण्हू बिज़ी लॻा पिया आहिनि केरु LIC जे कम में बिज़ी आहे उनखे टारगेट पूरो करिणो आहे कंहिंखे बैंक जी ऑडिट कराइणी आहे कंहिंजो छोकिरो दुकान ते कान आयो आहे अरे कांधी त मिले ई कान थो छा कई हाणे मुखीअ खे चवणो पवंदो या वरी इवेंट मैनेजर अॼुकल्ह निकिता आहिनि उन्हनि खे न पर हिकु मनोहर लाल खे फोन कयांसि हा यार वो LIC वारो हा पता हुनखे कुझु टाइम उन चयो हुई कि यार हिकु ॿ माण्हू पुछंदासीं टाइम हुजे कयांसि थो हेलो हेलो मनोज मनोज हा मनोज हेलो हेलो सोनी LIC एजेंट स्पीकिंग खणी वठी मनोज भाई ॾिस मां अरे जान जी ॻाल्हि न आहे बेटा दरअसल मां नारायण डनियाणी पियो थो ॻाल्हायां अरे बेटा हिकु कमु हो तोसां हिते मुंहिंजो न मुंहिंजो वीमो त थियल आहे बेटा न न मुंहिंजी बेटा मूंखे वीमे जी ज़रूरत कान्हे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अॼु सुबुह जो दरअसल मुंहिंजे दोस्त आहे न दौलत उनजी घरवारी जो देहांत थी वियो आहे हा बेटा त छा आहे त तोखे कांधीअ लाइ मां फ़ोन कयो भई हिकिड़ो कांधी तूं थी वञ हा 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 12 ॾींहं न हिकु ॾींहं जो कमु आहे हा टारगेट जो लोड आहे पर बेटा 2-3 कलाक कढी करे अची वञे हा त बेटा ॿियो को माण्हू अरे जान न खपे चङो जान हाज़िर ॿ कलाक ॾेई कोन सघे जान हाज़िर आहे अरे बस जान हाज़िर जान छा खणी वेंदा अथई यार अच्छा तव्हां मतिलबु वाक़िफ़ आहियो हुन सां लॻे त ईअं ई थो सभिनी खे कंदो असांजी जान हाज़िर आहे जान हाज़िर आहे अरे कमु कंहिंजे ईंदो कोन्हे पोइ छा कयूं हाणे यार हाणे हिकिड़ो कमु कयो हाणे गांधी त केरु कंहिंखे कंदे इवेंट मैनेजर या कंहिंखे फोन मां हिकु मुखिया खे पुछां थो उनजो को रस्तो हुजे हा हा मुखिया हेलो हेलो
मुखी साहब? हाँ साईं हाँ। अरे साईं मां वरी नारायण नरणी तो ॻाल्हायां। हाँ साईं मां चओ न। तव्हां आयो किथे? अरे साईं दौलत जे घर। अरे हिते दौलत जे घर? हाँ। अरे साम्हूं ते कहाँ बीठो आहियां यार। अरे भाई मां फोन पे कया तव्हांखे। कोई ॻाल्हि कान्हे। सुठो कयो तव्हां टाइम। हाँ चओ। दरअसल उहा ई ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई मां। अच्छा। हिन जा ॿाहिरि आहिनि चारई। हाँ। आड़े पाड़े में जेके माण्हू आहिनि उहे बिज़ी आहिनि। को LIC में एजेंट आहे, को बैंक में ऑफिसर आहे, ऐं को दुकान हलाए पियो थो त हुन नौकर कान्हे को। त हाणे कयूं छा? कांधी जो बंदोबस्तु थिए कान थो। अरे साईं सभु थी वेंदो आहे। सभु थी वेंदो? हाँ। कीअं? अरे भाई इवेंट मैनेजमेंट। इवेंट मैनेजमेंट? हाँ। इवेंट वारो कांधी कीअं कराईंदो? अरे साईं सभु थी वेंदो आहे। अॼु प्राणीअ जे पैदा थियण खां मरण ताईं जो हर कमु इवेंट मैनेजर थो करे। ऐं ज़िंदगीअ जो आख़िरी पड़ाव जेको आहे मृत्यु उहो त लास्ट इवेंट आहे न माण्हूअ जो। थी वेंदो कमु। थी वेंदो? हाँ। मतलब अहिड़ो को माण्हू आहे जेको इवेंट मैनेजमेंट जो कंदो? अरे साईं सभु थी वेंदो आहे, ख़ाली पैसो ख़र्च करणो पवंदो आहे। पैसो। अरे आहे न साईं हरू हिकु मिंट में सेट थो कयां। ठीकु आहे मूंखे कहिड़े कम जो मां बाक़ी कम ई तव्हांखे न कंदुसि छा आहे। मां जान न ॾींदुसि कमु कंदुसि। हा हा हरू। हेलो। हा भाई किथे आहीं? साईं ॿाहिरि ई बीठो आहियां। हा जल्दी अच तूं। हाँ साईं हाँ। हा मुंहिंजो ख्यालु रखना। तव्हांजी कमीशन ठही वेंदी। ओके। हाँ साईं राम। हुकुम कयो साईं। हां साईं हिते सॼो थी वियो आहे। हिकु मिनट तव्हांजी घरवारी गुज़ारे वई आहे? हिकु सेकंड। हेलो। हाँ साईं छोकिरो ॾियाव वाधायूं वाधायूं। साईं जिन जी शादी हर वक़्तु कराई तिन खे त छोकिराई जो मनाले यार। साईं तव्हां चिंता न कयो, केटरिंग जी व्यवस्था मुंहिंजी। साईं मुंहिंजी सलाह मञो त वेटर छोकिरियूं रखो। माना छोकिरियूं वेटर हूंदियूं आहिनि त खाधे में लूणु वूणु निकिरी वेंदो आहे, माण्हुनि जो ध्यानु टंगुनि ते हूंदो आहे। ठीकु आहे साईं। हा साईं मूंखे इहो ॿुधायो जे मां प्लेटूं कयां थो त हू 6 सै वारी कयां कि 7 सै वारी कयां? अरे बेटा हिते कज़ो थी वियो आहे। ओह तव्हांजी घरवारी गुज़ारे वई आहे। अरे मुंहिंजी हिकु मिनट। हेलो। हाँ साईं। साईं मालाऊं लॻी वञूं मुंहिंजे छोकिरे खे फोन कयोसि। अरे कमीना सेठ खे थो चई मूंखे फोन लॻाए तूं बीठो आई न हुते। अरे पुठियां हुनजी घरवारीअ ते माला फोटो ते टंगल लाए टंगी छॾीसि पतो पएसि थो या हाली त कमु धिकाए। हा साईं मां चवां थो मालाऊं रुॻो अॻियां अॻियां लॻायूं कि पुठियां लॻायूं? अरे मां चवां थो हिते कज़ो थी वियो आहे मालाऊं। ओ हिकु तव्हांजी घरवारी गुज़ारे वई आहे? अरे मुंहिंजी घरवारी। हेलो। हाँ साईं। साईं ॾिसो पैसनि लाइ हर फोन न कयो साईं। मां ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी पेमेंट ई कोन थी आहे। ही भाई वरी टे माण्हू वठी आयो आहे। मां ॾिसांसि लॻे साईं मुंहिंजा पैसा ॾियो तव्हांजे पुट जी शादी करे ॾियो कयो छा मां साईं? अरे पाठ कर यार। अरे छा पैसा हिते कज़ो थी वियो आहे। ओह तुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आहे। तव्हांजी घरवारी गुज़ारे वई आहे? अरे मां चवां न मुंहिंजी घरवारी कान गुज़ारे वई आहे। पोइ शिकिल तव्हांजी जो लथी पई आहे साईं। कमाल था कयो साईं। तव्हां चिंता न कयो हरू अची वियो ही मां रखां। साईं मूंखे ॿुधायो व्यवस्था सॼी मां कंदुमि, रुॻो सामान तव्हां वठी छॾो। अरे पर हे छा डीजे साउंड पार्टी जो हिन में दारू साईं शादी वारो पासो आहे, तव्हां गमी वारो पढ़ो। अरे हिन में कज़े जो सामान, हिन में शादी जो सामान, हिकु ई पने ते ॿई सामान लिखिया अथई। साईं भॻवान जो कसम शादी ऐं कज़ो साॻी ॻाल्हि आहे। शादी ॻाल्हि कहिड़ो थो फ़र्क़ु पए? अॻियां पुठियां पनो बचायोसीं न साईं। अच्छा। हा ऐं मां त चवां थो साईं हर वजे हूंदे पैसे वारा कमु कंदा त असांजो धंधो कीअं हलंदो साईं? हीअ पोइ मां कंदुमि। तव्हां त रुॻो ॿुधायो साईं कि कांधी घणा खपनि? कांधी घणा खपंदा आहिनि? 4 खपंदा आहिनि न कांधी जा। साईं को मां वाइड़ो आहियां छा मां इहो पुछो आहे? साईं मूंखे ख़बर आहे 4 खपंदा आहिनि, पर कल्ह मूंखे फोन आयो चई हरू चयो चओ साईं चई कांधी मोकिल। मां चयो साईं मोकिलिया। मां साईं 4 कांधी मोकिलिया। हुते माई का थल्ली हुई हाणे खजे ई न। पोइ अर्जेंट में डबल पेमेंट में 4 ॿिया कांधी मोकिलिया पिया साईं। इन करे त छा तव्हां त साईं रुॻो मूंखे ॿुधायो घणा माण्हू आहे? अरे असांखे 4 कांधी काफ़ी आहिनि, भाभी जो वजन वधीक कान्हे को। इहो ठीकु आहे। हा 4 कांधी थी विया। हा। मां इहो थो पुछां साईं कि कांधी साइती खपनि, लाड़ाई खपनि, जैकमाबादी खपनि, कहिड़ा खपनि? अरे यार कांधी त कांधी थींदा आहिनि न। हा साईं मां इहो कमु सालनि खां पियो कयां, मूंखे ख़बर आहे कांधी कांधी थींदा आहिनि। दौलत भाऊ कहिड़ा साइती आहे, लाड़ाई आहे, जैकमाबादी आहे, कहिड़ा? साइती आहे। बसि साईं मुंहिंजी सलाह मञो त साइतीअ जे घर साइती अचे, छो त साइतीअ जे घर जेकर जैकमाबादी फाथो पोइ त साईं उथड़ी वेड़ी पंहिंजी, खाधो पीतो पंहिंजो, दिक़त थींदी आहे। साईं मञो मुंहिंजी ॻाल्हि मञो। ठीकु आहे साइते वारा करे ॾे यार। पाणी पियो साईं छा कयां? घणो त यार कम बोलो वधीक कर। साईं कम बि थी वेंदो। मां त चवां थो साईं इहो ॿुधायो कांधी पढ़ियल लिखियल खपनि कि अनपढ़ खपनि? अरे यार कांधी पढ़े लिखे सां छा मतिलबु आहे? कंदो बि आहे न। इलाजो साईं इलाजो साईं इहो ई फ़र्क़ु आहे। कांधी पढ़ियल लिखियल हूंदा त विच में कोन ॻाल्हाईंदा। कमाल था कयो साईं। मां त चवां थो कांधी पढ़ियल लिखियल हुजनि, छो त 4 ई पुट माईअ ॿाहिरि आहिनि।
केर यूएस केर किथे पोइ त साईं हिते त पढ़ियल लिखियल हुजनि केर अनपढ़ अची वियो पोइ साईं खांगारा पियो फिटी कंदो थोकूं पियो फिटी कंदो बीड़ी पियो दुखाईंदो ठहे थी ॻाल्हि साईं मुंहिंजी मञो पढ़ियल लिखियल अचे पढ़ियल लिखियल तो आया महिरबानी कर यार पढ़ियल लिखियल का हाँ बाक़ी सब थियो साईं मां हला थो अरे यार साईं हिकु धकड़ो हलो अरे साईं हलो न त मां तव्हांखे हणंदुमि हाणे यादि आयो साईं मां इहा 4 पुट ॿाहिरि ऐं स्यापो करण वारो केरु बि न मां त चाहियां थो साईं स्यापो करण वारा मूं वटि हिक खां हिकु आहिनि ईअं रोंदा आहिनि साईं ईअं रोंदा आहिनि ॼण को सगी मां गुज़ारे वई हुजे यार असांखे कमु हलाइणो आहे असांखे नौटंकी कान करणी आहे हिते अरे साईं वठो माण्हू ईंदा मुखी ईंदो छा चवंदा मिट माइट ई कोन्हनि साईं मुंहिंजी ॿुधो ॿुधायो साफ़ पियो करण वारियूं मायूं खपनि की भाई खपनि साईं मुंहिंजी सलाह मनो मायूं घुरायो तव्हांजी पिंदर लॻी पई हूंदी असां शरीफ़ माण्हू आहियूं यार इहे फालतू ॻाल्हियूं करे अरे साईं मायूं बि शरीफ़ आहिनि साईं अहिड़ो कमु थोरी कंदा साईं साईं तव्हां हिसाबु कयो तव्हां त रुगो सर खां वठी ॿारहें जो सॼो पैकेज हर वॻे ॾेई छॾियो पैकेज हा साईं हिन में कहिड़ो पैकेज साईं ही पुछे थो पैकेज अरे साईं पैकेज मतिलबु जे पाण घुमण वेंदा आहियूं ऑनलाइन रुगो पैसा ॾे पोइ त गाॾी अची घर जे ॿाहिरि ईअं करे बीहंदी तूं चढ़ थेलो खणी घुमी फिरी वापसि अचु माना खीसे में हथ बि कोन्हे विझणो डन तव्हां बि कयो साईं पैकेज वठी छॾो पैकेज वठी छॾियूं हा साईं ठीकु आहे पैकेज वठोसीं ठीकु आहे घणो ख़र्चु ईंदो साईं ॾिसो ख़र्चु पंहिंजी जॻह ते आहे जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ा जहिड़ी आसामी तहिड़ी पार्टी जहिड़ो घोटु तहिड़ो लाॾा साईं अरे चुप कर तूं ऐं तोखे चवनि था हलियो वञ असांखे तुंहिंजी सर्विस जी काई ज़रूरत कोन्हे का अरे यार मां चवां थो कुले जहिड़ा माण्हू ई घणा खपंदा आहिनि 4 न त पोइ ठीकु आहे 3 तव्हां ऐं चौथो मां बसि अरे दौलत कहिड़ी तो ॻाल्हि करी मुड़ुसु कॾहिं ज़ाल खे कंदो ॾींदो आहे छा एतिरो त एतिरो मुड़ुसु ज़ाल सां गॾु शमशान ताईं बि कान वेंदो आहे अरे यार कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो जंहिं घरवारीअ सां मां सॼी ज़िंदगी गुज़ारी जेका मुंहिंजी हिन ज़िंदगीअ जी हमसफ़र हुई उन जे आख़िरी सफ़र में मां घर वेही रहां न मां त चवां थो जॾहिं कंहिं औरत जो देहांत थिए त सभ खां पहिरीं हुनजे मुड़ुस खे अॻिते वधी हुनखे पुलो ॾियणु खपे हाणे पंहिंजी घरवारीअ सां गुज़ारियल ज़िंदगीअ जो एॾो वॾो अरसो हिकु मुड़ुस एतिरो जल्दी कीअं विसारे सघंदो आहे ऐं हुन खां मुंहुं कीअं मोड़े सघंदो आहे एॾी गंढ हणी ॾिजो पोइ पाण हिते दॿे में विझी छॾींदासीं उते मुंहिंजा हरिद्वार में एजेंट वेठा आहिनि खणी अमल खे पाणी में विझी छॾींदा अरे बाबा तोखे चयमि तूं निकिरी वञी तव्हां मूंखे न त पाए ठीकु आहे तव्हां यार ॻाल्हियूं त सही था चओ हिन ॿुढापे में असांखां इहे फॉर्मेलिटीज़ थी बि कोन सघंदियूं पर मां चवां थो हिन जी ज़रूरत बि कहिड़ी आहे अरे हिकु माण्हूअ जो लाश साड़े असां हुन जूं हॾियूं ऐं रख ॿी गंगा ऐं पवित्र नदियुनि में विझूं था उन सां छा थींदो पीअण जो साफ़ पाणी ख़राबु थी वेंदो अरे जॾहिं हो प्राणी वेंदे वेंदे ॿियनि जी ज़िंदगी नर्क बणा वेंदो त पाण सुर्ग कीअं माणींदो बिल्कुलु सही इन करे मां सोचियो आहे त मां शांतीअ जो अंतिम संस्कार इन्हनि धार्मिक रीति रिवाजनि करण जे बजाए कंहिं अहिड़े तरीक़े सां कयां जंहिंसां उहे अचण वारे टाइम में समाज में मानवता जे प्रति हिकु मिसाल ठही वञे उहो कीअं मां सोचियो आहे त शांतीअ जूं अखियूं कंहिं सूरदास खे दान करे छॾे जंहिंसां उहो ईश्वर जी ठहियल हिन रंगीन दुनिया खे ॾिसी सघे ऐं शांतीअ जी पूरी देह कंहिं मेडिकल कॉलेज खे डोनेट करे छॾिया बिल्कुलु बिल्कुलु वाह दौलत वाह दौलत राम भाई छा वीचार अथई तुंहिंजा अरे मां तो सोचा थो कि हिन दुनिया में सभिनि जा अगरि तो जहिड़ा सिविक सेंस वारा वीचार थी वञनि त हिन दुनिया में कोई बि माण्हू सूरदास न बचे नदियूं बि स्वच्छ रहंदियूं ऐं वातावरण बि दूषित न थींदो भाई हाँ कीअं साईं सही था चओ न हाँ बिल्कुलु सही आहे सहमत आहियो इन ॻाल्हि ते पर हिकु
ॻाल्हि ॿी बा अच्छा है साईं उहा कहिड़ी हुई साउंड पॉल्यूशन इहो वरी छा थींदो आहे साउंड पॉल्यूशन माने जेके नेता भाषण ॾींदा आहिनि न अच्छा उहो साउंड पॉल्यूशन पैदा कंदा आहिनि अरे साईं वो हिकिड़ो आइडिया है चओ त ॿुधायो साईं सभिनी नेताउनि खे नोड़ीअ सां ॿधी करे घुमाए घुमाए भोपाल जे तलाउ में फिटी करे छॾियो पर साईं उन पैकेज साईं वो मुंहिंजी तरफ़ां फ्री आहे साईं हाँ